अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां जो पंहिंजो अली हसन चढ़ड़ है। आवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल है, फेसबुक पेज अली हसन चढ़ड़ फैंस। तो दोस्तों ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल दौलाब जे। तो ड्रामा सीरियल दौलाब हिन वक़्तु तमामु ज़बरदस्त हले पियो। उनखां पहिरियां मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। दोस्तों अवां वीडियो स्किप करे वेंदा आहियो ऐं उन में अवां मालूमात खां रहिजी वेंदा आहियो ऐं पोइ वरी अवां कॉलूं कंदा आहियो। इहो अगरि अवां वीडियो मुकमल ॾिसो त अवां खे कॉल करण जी ज़रूरत ई न पवंदी। घणा ई दोस्त अहिड़ा आहिनि जेके कॉल करे मूंखां मालूम कंदा आहिनि दौलाब ऐं दो जे बारे में ऐं ॿियनि ड्रामनि जे बारे में। पर अगरि अवां वीडियो ॾिसंदव, मुकमल वीडियो ॾिसंदव, स्किप न कंदव त अवां खे पूरी मालूमात मिली वेंदी। त दोस्तों ड्रामा सीरियल दौलाब में हाणे तमामु ज़बरदस्त हिकु क़िस्म जी एंट्री थियण वारी आहे। उहा बि अॻिते हली तव्हांखे ॿुधाईंदासीं त ड्रामा सीरियल में नयूं एंट्रियूं ऐं नाज़िश दायोब जी बि एंट्री थी चुकी आहे, जेका मुंहिंजी फिल्म जल्लाद में आहे। हिकु ज़बरदस्त मशहूरु टिकटॉकर आहे। उनखां अलावा दो बोज़दार ऐं ॿियनि जूं जेके एंट्रियूं थियूं आहिनि उहे बि अव्हांखे वक़्तनि ब वक़्तनि ॿुधाईंदा हलंदासीं। पर हिन वक़्तु असीं ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल दौलाब जी 18वीं क़िस्त जी। त हाणे छा थींदो? हाणे थींदो ईअं त फ़ैसिलो जेको रईस शाहनवाज़ कंदो ऐं जेका सोडल ग़लती कई आहे कमदार सां विड़ी, उनजो अज़ालो हिननि खे करिणो पवंदो। उनजो अज़ालो कीअं थींदो? ऐं पीरल बि हिन वक़्तु गुम आहे। पीरल जी बि ॻोल्हा हले पई। उन्हनि खे घणा ई ख़दशा आहिनि त पीरल जेको आहे उहो राज़न वारनि वटि आहे, पर ही पीरल जेको आहे रईस शाहनवाज़ वारनि वटि आहे। ऐं उन करे ही जेको फ़ैसिलो मञण जे लाइ तयारु आहिनि, छो त उन्हनि खे ख़बर आहे अगरि असां फ़ैसिलो न मञियासीं त पीरल सां कुझु बि थी सघे थो। उन जे करे सोढल वॾो परेशान बि आहे ऐं फ़ैसिले जी तारीख़ जेका आहे उहा ॾिनी वई आहे। हाणे जेको फ़ैसिलो थींदो, फ़ैसिलो इहो थींदो ॻाल्हियुनि में सोढल खुटे थो। उहो कीअं खुटे थो? राज़न वारनि हिकिड़ो माण्हू बीहारियो आहे जंहिंखे ते इहो इल्ज़ाम हयो वेंदो ऐं उहो पाण मञींदो, तोड़े क़ुर शरीफ़ ते हथु रखी बि चवंदो त मूं ही जेको आहे क़तल कयो आहे। ऐं जॾहिं क़तल उन्हनि ते साबित थी वेंदो कंहिं ॿिए दौर ते, त उन मां राज़न ककर वारा आज़ादु थी वेंदा। जॾहिं राज़न ककर वारा आज़ादु थी वेंदा त उन्हनि खे संग चटी में ॾियणो पवंदो। हाणे ही संग चटी वारो मामिलो जेको आहे वॾो ख़तरनाक थींदो। हिकु पासे सोढल ॿाराणी करे वेठो आहे। हू चाहे पियो त मुराद वारनि जो भलो थिए, पर हिते मुराद वारनि जो भलो नथो थिए। हिते ही जेको सॼो मामिलो आहे हुनजी ॻिची में पवंदो ऐं ही जेको मामिलो आहे इहो तमामु ख़तरनाक हद ताईं वेंदो। हिकु ॿिए जो हिन में नफ़रतूं पैदा थींदियूं। हाणे सोढल पंहिंजी मंग खे बचाइण जी कोशिशि कंदो। इहा कीअं कंदो, इहा अॻिते क़िस्तनि में अव्हांखे ख़बर पवंदी। त हाणे सोढल जो जेको बि ख़्यालु आहे उहो पंहिंजी मंग खे बचाइण, छो त हू हुनजी मुहबत बि आहे ऐं हुन सां प्यार बि कंदो आहे। पर हिन वक़्तु उहा फ़ैसिले में जेका आहे राज़न वारनि खे ॾिनी वई आहे ऐं इन ते ही जेके मामलात आहिनि इहे ख़राबु थींदा हिननि जा। ऐं होॾों रईस मंसूर ख़ान जे टीम ते बि वॾो प्रेशर अची वियो आहे। कुझु माण्हू पुलिस खणे थी, हू छॾाए त अचनि था, पर पोइ बि हाणे ही मामिलो वॾो भयानक थींदो थो वञे। पर हाणे जेको ड्रामे जो फोकस आहे राज़न ऐं मुराद वारनि ते आहे ऐं हिन वक़्तु सोढल अकेलो थी चुको आहे। सोढल ई हिन मामले जी निगरानी करे पियो। ऐं होॾां अव्हांखे ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल दो जी। ऐं ड्रामा सीरियल दो जी हिन वक़्तु ख़ुदि मेहरान चैनल बि एडवर्टाइज़ करे पियो। मेहरान चैनल जो अव्हां पेज मेहरान चैनल इंटरटेनमेंट ते अव्हां ॾिसंदव त हू पंहिंजा पोस्टर बि ठाहे पियो। हू ज़बरदस्त नमूने हिन ते कमु करे पियो ऐं ही जेको सॼो मामिलो हू ॾिसे पियो
मुर्तज़ा मजबूर साहब बि हिन ते कमु करे पियो। हाणे जेको तयारियूं आहिनि उहे मुकमल थी वियूं आहिनि ऐं जल्द खां जल्द हिन ड्रामे जी रिकॉर्डिंग कई वेंदी ऐं मां उनखे ॿुधाईंदो हलां त तमामु ज़बरदस्त रिकॉर्ड थियण खां पहिरियां बि मशहूरु थी चुको आहे। हिन जा बैनर ॾिसो, हिन जी पब्लिसिटी ॾिसो, तमामु ज़बरदस्त आहे। इन ते पंहिंजे अली हसन चॾड़ खे ॾींदा इजाज़त। वेंदे वेंदे मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।